मोहतरम डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब कंबर जा सहाफ़ी दोस्तो भाइरो, तव्हांजी महिरबानी जो तव्हां असांखे टाइम ॾिनो। अॼु असांजी संगत जेके दोस्त आहिनि उन्हनि सां गॾु आऊं मरकज़ी जनरल सेक्रेटरी एडवोकेट साजिद हुसैन महेसर तव्हां वटि हाज़िर थिया आहियूं ऐं तव्हां सहाफ़ी भाइरनि खे इहो दावत था ॾियूं। असां शहर जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी धुरनि वटि विया आहियूं, उन्हनि खे दावतूं ॾिनियूं आहिनि। असांजी तयारी कमेटी जो अॼु इजलास हुयो। 7 जून ते क़ाइदे इनकलाब मोहतरम रसूल पलीजो साहब जेको सिंध जो हिकिड़ो सगारो आवाज़ हुयो, जंहिं पाणी जो केस सिंध जे पाणी जो केस ज़बरदस्त नमूने सां विढ़ियो ऐं सिंध जे मज़लूम तबिके जो हिकिड़ो नुमाइंदा अॻवान हुयो। उन जी 7 जून ते जुंगशाही ठठो में 8वीं वरसी आहे। उन सिलसिले में तव्हां सभिनी दोस्तनि भाइरनि खे असीं दावत था ॾियूं त 8 जेको पली साहिब जी वरसी आहे 7 जून ते, उन ते जुंगशाही में हिकु असीं कॉन्फ्रेंस करणु वञूं पिया, इज्तिमा करणु वञूं पिया, जेको इज्तिमा आलमी दहशतगर्द साम्राज्य जे ख़िलाफ़ ऐं सिंध जे लॻंदड़ वसीलनि जे धाड़नि ऐं प्लस में सिंध में हिन वक़्तु जेको औरतुनि सां ज़ुल्म ऐं जबर थी रहियो आहे, उन जबर ख़िलाफ़ सिंध जे हक़नि जी हासिलात लाइ हिकिड़ो तमामु वॾो अज़ीम आलीशान इज्तिमा थी रहियो आहे, जंहिंमें तव्हांजे तवसत सां सिंध जे सभिनी मुहिबे वतन माण्हुनि खे घण घुरनि खे असीं दावत था ॾियूं त अचो त गॾिजी 7 जून ते मोहतरम पलीअ साहब जी वरसी जे मौक़े ते सिंधी माण्हुनि जो हिकिड़ो गॾियल सघारो आवाज़ बुलंद करे ऐं असीं दुश्मननि खे ॿुधायूं असांजी इस्टेब्लिशमेंट जंहिं असांजे पाणी ते धाड़नि जा सांभा आया आहिनि, जंहिं 28वीं तरमीम मुजवज़ 28वीं तरमीम ज़रिए सिंध खे अलॻि करण जी हिकिड़ी नापाक साज़िश ॾिठी आहे, जंहिं असांजे सिंध में जमहूरियत जे नाले सां जेको आमरियत मढ़े ऐं सिंध जे हक़नि ते जेके धाड़ा आया आहिनि ऐं सिंध जे माण्हुनि खे जेके 5000 साला तारीख़ ऐं तहज़ीब रखंदड़ हिकिड़ी क़ौम खे दीवार सां लॻाए छॾियो आहे। हिन वक़्तु पीपल्स पार्टी समेत उहे जेके जमहूरियत जूं दावेदार धुरियूं ऐं पार्टियूं आहिनि उहे नाकाम थी चुकियूं आहिनि, हक़ ॾियण में नाकाम थी चुकियूं आहिनि। ऐं हिन वक़्तु जेकी सिंध जी हालत आहे, हर हंधि ॾिसो चपे चपे ते क़तल थियनि था माण्हुनि जा, उन्हनि जो को बि धणी साईं थियण लाइ तयारु कोन्हे को। क़बाइली दहशतगर्दी हिन वक़्तु उत्तर सिंध में ज़ोर वठी चुकी आहे। हिन वक़्तु जेके सहाफ़ी दोस्त तव्हां ॾिठो त पखे में हिकु सहाफ़ी जा 2 भाइर कारोकारी जे नाले सां उहे क़तल कया विया। असांजो सफदर राजपूत राधण तालके मेयर में उनजो क़तल कयो वियो ऐं असांजा जेके नाम निहाद जमहूरी हुक्मरान आहिनि उहे सिंध में उहो क़तलेआम ख़तमु करण जे लाइ तयारु कोन्हनि के। सिंध में जेकी हिकु क़तल गर्दी हिन लॻी पई आहे, प्रिया कुमारी गुज़िरियल 5 सालनि खां गुम आहे, उनजो को पसो कोन्हे को, साहिल कोरे जो को पतो कोन्हे को। उनखां अलावा उजाला परवीन सोलंगी मेहड़ मां जेकी 45 46 ॾींहं अॻु गुम थी वई आहे, उन जो अॼु ॾींहं ताईं को बि सुराग लॻाइण में नाकाम थी चुका आहिनि। तंहिंजे करे असीं सम्झूं था त वक़्तु ऐं हालात जी इहा तक़ाज़ा आहे त सिंधी माण्हुनि जो हिकिड़ो इज्तिमाही गॾियल आवाज़ अचणु खपे ऐं उहो आवाज़ 7 जून ते पलीअ साहब जी 8वीं वरसी जे मौक़े ते हिकिड़े तमामु वॾे इज्तिमा जी सूरत में सिंधी क़ौम जो हिकिड़ो गॾियल आवाज़ ॾियण जे लाइ ऐं हिकिड़ो एहतिजाज करण जे लाइ असीं सॼी सिंधी क़ौम खे तव्हां समेत दावत था ॾियूं त अचो त गॾिजी सिंध जे आवाज़ खे बुलंद करियूं ऐं असांजे हक़नि ते जेके लॻंदड़ दाड़ा आहिनि उन जे ख़िलाफ़ु हिकिड़ो सगारो आवाज़ असां हिकिड़ो पंहिंजो ॾियूं दुश्मन कुवतुनि खे त सिंधी माण्हू गॾु आहिनि पंहिंजे हक़नि जे लाइ।